मेहड़ 4 ॾींहनि खां हलंदड़ बरसातुनि सबबि मेहड़ शहर टावर चौक तोड़े कॉलोनी जा रहवासी बरसाती गंदे पाणी निकाल न थियण सबबि सख़्त परेशान। सिंध सरकार पारां तेज़ बरसातुनि सबबि इंतिज़ामिया खे अलर्ट रहण जो हुकुम ॾियण बावजूदि मेहड़ म्यूनिसिपल तौरे कंहिं बि इदारे अॻुवाट को बि बंदोबस्तु नाहे कयो। इन हवाले सां मेहड़ वासियुनि पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया आहिनि। ज़ुल्म आहे असांजे मेहड़ जे शहर सां ज़ुल्म आहे। मां वसवार ऑफिसरनि खे ॿाहूं थो ॿधां, मिनत थो कयां त असांखे बचायो वञे हिन पाणी मां। हेॾे ॾिसो त मेहड़ में केॾो गंद किचिरो थी वियो आहे ऐं अलाए केतिरी फंड अचे थी जेके वसवार ऑफिसर खाईंदा आहिनि। असां मेहड़ हुआसीं, ईअं उन ते हूं बुख ते हूं, केरु असांजी संभाली नथो लाहे। आख़िर इहो केसीं ताईं हलंदो, केसीं ताईं हलंदो ज़ुल्म सां। असां बि बस वारनि ऑफिसर खे चऊं था त असां बाक़ाइदा सां हे सॼा टोलनि जा टोला शहर में निकिरी पवंदासीं त असांजी मदद कयो, असांजी मदद कयो। ओ बस वारा ऑफिसरो हे हथ था ॿधूं, असांजे मेहड़ खे बचायो, हिन बोर्ड खां बचायो मेहड़ खे। ओ यार अलाह जे वास्ते असांखे बचायो। मलो आहे जेको उन नाली आहे न का घिटी आहे, हिन नुमाइंदा सभु खई वेठा आहिनि ऐं जेको आहे का बि जेको शौंक़ु पल आहे सफ़ाई नथो करे शहर में। जेको आहे इंस्पेक्टर आहे, का ॻाल्हि ई न आहे, को माना निज़ाम ई न आहे। हे ॾिसो सॼो किचिरो, का ॻाल्हि ई न आहे। जेको आहे कॾहिं बि हिते का असांजी घिटी न ठही आहे, का नाली न ठही आहे। हिन दौर में बि असां वटि घिटी में कुझु बि कमु न आहे थियल। हे ॾिसो तव्हां जेको सिस्टम आहे, का ॻाल्हि ई न आहे। हिते को अवामी आहे ई कोन नुमाइंदो जेको असांजी करे घिटी या नाली ठाराए ॾिए। आहे त ॿियो ॾींहुं मींहुं असियो आहे, हिते पाणी बीठो आहे। हिन महिल ताईं सिराई कोन आयो आहे पाणी कढण लाइ। हिते मींहुं थो असे, पाणी थो बीहे, असांजे दुकान था पुॼनि। इन हिसाब सां असां फयाज़ बोट खे अपील था कयूं, असांखे हिन रोड ठाराए ॾिए, न त असांखे फयाज़ बोट असांखे सैनी पुल ठाराइणो आहे। मींहुं थो असे, असां दुकान बंदि करे हलिया था वञूं। असां ॿियो ॾींहुं आहे, टियों ॾींहुं असां रोज़ी न कई आहे। असांजी महिरबानी करे असांजी मेयर कमेटी खे चऊं था असांखे रोड ठाराए ॾिए। मेन त हिते करप्शन आहे, करप्शन जी तमामु बाज़ार गरम आहे। असां मुतालबो था कयूं CM सिंध खां, DC दादू खां, हीअ जेका TM वटि बजट थी अचे टाउन जी, असांजी बजट कंहिं ते थी ख़र्चे, छा थी थिए। ॾिसो त को बि सफ़ाई जो निज़ाम बहितर न आहे। असां आला इदारनि खे कयूं था, रिक्वेस्ट था कयूं त हिन जी इंक्वायरी जेको किरोड़नि जी बजट थी अचे, म्यूनिसिपल थी अचे, कंहिं में थी ख़र्चु थिए, किथे थी थिए, हिन जी बिल्कुलु इंक्वायरी थिए। नेब इंक्वायरी करे ऐं CM सिंध खे असां मुतालबो था कयूं इंक्वायरी कनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।